अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त लेवल प्लेइंग फील्ड इहा आहे जो नवाज़ शरीफ़ इस्लामाबाद जी अदालत में पेश थी रहियो आहे ऐं हू इंसाफ़ लाइ लाहौर जी अदालत में पेश थियो। 9 मई ते मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई वई। 9 मई में मुलविस माण्हुनि जी मदद मुल्क दुश्मनी आहे। 9 मई ते फ़ौज जो तख़्तो ऊंधो करण जी साज़िश कई वई। गद्दारी ते का जमहूरी हुकूमत बि बर्दाश्त नाहे कंदी। मुल्क खे 4 सालनि जी हुकूमत घणो नुक़सान पहुचायो। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मुल्क जी तबाही कई। चूंडूं वक़्त ते थियण घुरिजनि। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मुल्क खे ॿीहर तरक़ी जे रस्ते ते आंदो वेंदो। पंजाब जे माचको वारे इलाक़े हथियारबंदनि जो हमिलो, औरत समेत 5 ॼणा क़त्ल। ॻोठ हुसैन सोलंगी में फायरिंग जे नतीजे में क़ाबिल परवेज़ सोलंगी ऐं हमीदा सेलो समेत 5 ॼणा क़त्ल थी विया। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़, पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। गज़ा में आरज़ी जगबंदी जो 5हों ॾींहुं हमास वधीक 2 परॾेहिनि ऐं 10 इसराइली यरगमालियुनि खे रेड क्रॉस हवाले करे छॾियो। मुआहिदे तहत इसराइल 15 औरतुनि समेत 3 फ़लस्तीनी क़ैदी आज़ाद करे छॾिया। जंग बंदी बावजूद उत्तर गज़ा में इसराइली फ़ौज ऐं हमास में चकरियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि में तबाह इमारतुनि जे मलबे मां 160 लाश मिलिया। 7 अक्टूबर खां शुरू थियल इसराइली जारीअ जे नतीजे में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 15,000 खां वधी वियो। हमास जो चवणु आहे त जंग में मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि जो अंग ज़ाहिर कयल अंगनि खां वधीक आहे। क़तर जंगबंदी खे वधाइण लाइ हमास ऐं ईरान सां गॾिजी कमु करे रहियो आहे। गज़ा में 4 ॾींहनि वारी जंगबंदी में मजमूई तौर ते 69 यरगमालियुनि खे आज़ाद कयो वियो। मुकमल जंगबंदी लाइ कोशिशूं तेज़ कयूं आहिनि। गज़ा में इंसानी इमदाद खे मुसलसल पहुच खे यक़ीनी बणाइण चाहियूं था। क़तर 910 टन इमदादी सामान सां भरियल 27 जहाज़ मिस्र मोकिलिया आहिनि। क़तरी परॾेही वज़ारत जे तर्जुमान माजिदुल अंसारी जी प्रेस ब्रीफिंग। हमास तर्जुमान सोशल मीडिया साइट एक्स जे सरबराह एलोन मस्क खे गज़ा में इसराइली जारीअ सबबि तबाही जो जाइज़ो वठण जी दावत ॾेई छॾी। तर्जुमान उसामा हमदान जो चवणु आहे त एलोन मस्क इसराइल जो दौरो कयो। खेसि गज़ा जो दौरो करे इसराइली जारीअ सबबि थियल तबाही बि ॾिसणु घुरिजे। इसराइल गज़ा में पंहिंजो को बि मक़सदु हासिल नाहे करे सघियो। फ़लस्तीनी क़ैदियुनि ॿुधायो आहे त इसराइल जो रवैयो साणनि वहशियाणो हो। धरती जो मुखा प्यार न थो विसरे। सिंध धरती जो मुखा प्यार न थो विसरे। सोणो सोणो सिंधु मंज़र दिल मां न थो निकिरे। सोणो सोणो सिंधु मंज़र दिल मां न थो निकिरे। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में सक़ाफ़ती सरगर्मियूं। मीरपुर ख़ास जे इब्न सीना यूनिवर्सिटी में शानदार सक़ाफ़ती तक़रीब। सिंधी गीतनि ते रक़्स। मलीर में इब्राहिम हैदरी टाउन कमेटी तरफ़ां सक़ाफ़ती रैली झुमरियूं। ऐं खानगढ़ में शहरियुनि पारां बदअमनी ऐं दुकान मां चोरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। दुकान मां थियल चोरी जी वापसी ताईं एहतजाज जारी रहंदो।